नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। मटियारी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां वोमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट मटियारी पारां ज़ुले पुलिस ऐं तइलीम खाते मटियारी जे सरकार सां गवर्नमेंट MDM बॉयज़ हाई स्कूल मटियारी में हिकु पूर्व क़रार तक़रीब मुनक़द कई वई ऐं तक़रीब में SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो, डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन गुलाम हैदर बल्लो, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, DSP मटियारी जमील अहमद, हल्का एजुकेशन ऑफिसर शाहिन समो, सईद कासिम शाह, हेड मास्टर आपा नगमा, आपा रुखसाना शाह समेत उस्तादन, सिविल सोसाइटी के नुमाइंदन, औरतन तोड़े शागिर्दन जे वडे अंग शिरकत कई। तकरीब में मुख्तलिफ स्कूलन के शागिर्दानी टेबलो पेश करे तकरीब में मौजूद मेहमान का खूब दाद वसूल कयो। उन मौके ते खिताब कंदे SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो चयो त असांजो मर्दानो समाज है, उन जे बावजूद जिंदगी जे हर शोबे में औरतन पंहिंजो पाण मञणायो आहे। तारीख़ गवाह आहे त हर कामयाब मर्द जे पोयां कान का औरत हूंदी आहे। मूंखे इन मक़ाम ते पहुचाइण में भी मुंहिंजी माउ जो किरदार आहे। हिन चयो त अॼु जी तकरीब में शागिर्दानी पारां पेश कयल टेबलोज़ में संदन उस्तादन जी मेहनत, पंजाब ऐं एतमाद जो जज़्बो क़ाबिल तारीफ़ आहे। मूंखे ख़ुशी आहे त असां जो ईंदड़ नसुल महफ़ूज़ हथनि में आहे। असां अॻियां हली दुनिया जे अज़ीम क़ौम साबित थींदासीं। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर गुलाम हैदर बिलो तकरीब खे खिताब कंदे चयो त औरतुनि जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। तारीख़ शाहिद आहे त दुनिया में इन्हनि क़ौमनि तरक़ी कई आहे जिन पंहिंजे औरतुनि खे हक़ ॾिना ऐं हर शोबे में औरतूं मर्दनि सां कुल्हे कुल्हे में मिलाए बीठल रहियूं आहिनि। इन चयो त असांखे तरक़ी जी मंज़िल तय करण लाइ पिणु औरतुनि जी हर शोबे में हिम्मत अफ़ज़ाई करणी पवंदी ऐं नियाणियुनि जी तइलीम ते ख़ासि तवजो ॾियणी पवंदी। तकरीब में मुक़ररनि पुलिस खाते मटियारी पारां औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां मुनक़द कयल प्रोग्राम खे सराहींदे चयो त इन प्रोग्राम सां पुलिस ऐं अवाम जे विच में विछोटियूं ख़त्म थींदियूं, जंहिं सां मुआशरे मां समाजी बुराइयूं ख़त्म करण ऐं अमन अमान क़ाइम करण में पिणु भरपूर मदद मिलंदी ऐं तकरीब में औरतुनि खे शानदार भेटा पेश कई वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।